नाज़रीन, लाड़काणे में पोरियत जी धी 4 सालनि खां जहर जे मर्ज़ में मुब्तला है। वारसन सिंध सरकार के नींगरी जो इलाज कराने की अपील कई है। रिपोर्ट कर रहा है रशीद समो। सिंध में अड़ा केतराई गुरबत जा मारियल खानदान आहिनि जेकी पांजे गुरबत जे करे पांजे प्यारन जो सही तरीके से इलाज नथा कराए सघन। एड़न खानदानन में नज़रमाला लाड़काणे जो रहवासी पोरियत इमरान लांघा, जंहिंजी 4 वरियन जी न्याणी अफसाना जेका 4 सालन खां जहरे जे बीमारी में मुब्तला है, जंहिंजो खानदान मुआशी बदहाली जे करे संदस इलाज कराइण खां कासिर है। हिन वक्त ही न्याणी कंहिं मसीहा जी मुंतज़िर है। मासूम अफसाना जो जेरो घणो मुतासिर थियण जे करे ही नींगरी जिंदगी ऐं मौत जे बिवाटे ते बीठल है। डॉक्टरन पारां नींगरी जे जेरे जे पवंदकारी जो मशवरो दिनो वियो है, जंहिंजो खर्च 10 लाख रुपयन खां वधीक है, जेको वारिस गुरबत जे करे खर्च बर्दाश्त नथा करे सघन। जेरे जो ऐं त्री जो आरज़ू अथसि, जेको माना घंबट वारा चवनि था त माना जहिड़ो ट्रांसलेट थींदो। 4 सालनि खां वठी साईं डॉक्टर शांतीलाल खे ॾेखारियो आहे, माना यको इलाज कंदो आयो आहे। हाणे माना ॻाल्हि माना घणी वधी वई आहे त चए थो बसि हाणे तूं कराची खणी वञो, वधीक इलाज ई नथो करे। हाणे असांखे जवाबु न ॾेई, ग़रीब मिसकिन माण्हू असां काॾे वञूं? असांजो हाल आहे न, असां पाण मज़ूर माण्हू मिसकिन छा कयूं? हाणे असां काॾे वञूं, कीअं कयूं? नंढड़ी मासूम आहे, मूंखे काॾे वञी मां काथे वञी काथे छा वञी छा कयां? ॾाढो मजबूर आहियां। असांजे को बि हिनमहिल यूसी जो माना कोई बि न आयो, न मौज़म साहब आहे या जेके बि आया आहिनि असांजा नुमाइंदा, कोई बि न आयो। हिनखे जहरे जो आरज़ो अथसि, तमामु घणी तकलीफ़ थी असांखे। असां हिनखे ॾिसी नथा सघूं। हिन जो बसि इलाज थिए, असांखे ॿियो कुझु बि न खपे। हुकूमत खे बसि इहा अपील आहे असांजी नंढड़ीअ जो इलाज कनि, इलाज करायो वञे, हीअ सही थी वञे। बसि असांजा बेरोज़गार आहिनि, असांजी अपील है असांजी नंढड़ी ख़ुशि थिए। असांखे ॿियो बि कुझु बि न खपे। जमील सूमर खे असांजी अपील आहे त उहो असांजी मदद करे, मुंहिंजे बचड़नि जी मदद करे, असांजी मदद करे। असांखे ॿियो कुझु बि न खपे। असां 4 साल असांखे न निंड न आराम आहे। असांजी हीअ नंढड़ी ईअं पई आहे, असां रंधियूं पचायूं बि नथा, न खाऊं था न पीऊं था। असांजी नंढड़ी इहा बीमार आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सीएम सिंध सैयद मुराद अली शाह समेत ॿियनि वसवारनि खे घुर्जे त मासूम नींगरीअ जो इलाज कराइनि त जीअं उहा बि सेहतमंद ज़िंदगी गुज़ारे सघे। कैमरामैन मुबशर खोखर सां गॾु रशीद समो, आवाज़ टीवी, लाड़काणो।